जय झूलेलाल। छा तव्हांखे ॼाण आहे बहिराणे साहिब जी महिमा छा आहे? अगर ॼाण ना आहे त अचो ॿुधूं था। सिंध में सेवण नाले जो हिकु ॻोठ आहे। ॻोठ में हिकु ठकुरनि जो पाड़ो आहे। उन पाड़े में ठकुर बेरूलाल भी रहंदा हुया। हुननि जो हिकु नियम हूंदो हुयो, सुबुह जो असुर जे वेले उथी करे चौमुखी जोत जगाए करे अखो फुल्लो खणी जिंद पीर ते वेंदा हुया। हुते रोज वञी करे साईं जे अॻियां अरदास कंदा हुया कि साईं सब जो भलो कर। अहिड़ीअ तरह उन्हनि जो रोज नितनेम हूंदो हुयो। हिकिड़े ॾींहुं ठकुर बेरूलाल रोज जे नितनेम ते जिंद पीर वञी रहिया हुया। रस्ते ते ॾिठो त हिकु अम्मा जे रोअण जी आवाज पई अचे। अम्मा विरलाप करे रोए पई। ठकुर बेरूलाल माता जो रोइण जो आवाज ॿुधी करे जंहिं घर में आवाज अची रहियो हुयो उन घर में गिरी विया। अंदर वञी ॾिठऊं त माता विरलाप करे रोई रही हुई। उन माता खां पुछऊं, अम्मा छो था रो? ही असुर जो वेलो आ। साईं जो नाम जपण जो वेलो आ, साईं खे याद करण जो वेलो आ। ऐं अम्मा ता विरलाप करे रो पया? अम्मा रोई रोई विरलाप करे चए पई, अदल मुंहिंजा ॿाहिड़ा मां रोआं इन करे थी, अॼु खां 7 साल पहिरों ईश्वर मुंहिंजो पति खसे छॾियो। तॾहिं बि मां शांत करे वेठमि। इन में भी ईश्वर जो को भलो हूंदो। पर मूंखे हिकु बचड़ो हुयो जंहिंजे आसरे मां जियां पई। अॼु ईश्वर उहो बचड़ो भी खसे छॾियो। अॼु सुबुह जो जीअं ॾिठमि त हू ॿार मुअल पियो हुयो। ॿाहिड़ा इन करे विरलाप करे रोआं पई। वञण जी उमिरि त मुंहिंजी हुई, पर ईश्वर त मुंहिंजो ॿार ई खसे छॾियो। हिकु मुंहिंजो उहो ई आसरो हुयो जंहिंजे आसरे मां जियां पई। हाणे मां त ईश्वर खे हिकु ई प्रार्थना कयां थी त ईश्वर हाणे मूंखे पंहिंजो कर। ठकुर बेरूलाल चयो त भेण तू रो न, मुंहिंजो झूलण ॾाढो दयालु आ। तू भी अखो फुल्लो खण, हल जिंद पीर ते। मुंहिंजो झूलण साईं ॾाढो कृपालु आ, तुंहिंजो ही मोल ॿार भी जियारे ॾींदो। माता चौमुखी जोत जगाए अखा फुला खणी ठकुर बेरूलाल सां जिंद पीर ते वई आ। दरिया जे कंठ ते वही करे ठकुर बेरूलाल साईं खे ॿाॾाइनि पिया त अॼु हीअ माता तुंहिंजे द्वारे आई आ। मां पहिरों चकर साईं तोखां कुझु घुरां थो। हिन माता जो मोल ॿार जियारे ॾियो। चङो समय कुझु आवाज ई न आयो त ठकुर बेरूलाल जे अखियुनि में ॻोड़ा अची विया। उहे ॻोड़ा उन दरिया शाह में पया। साईं अगर इन बालक के तू नथो जियारे सघे, मूंखे जेके 4 पुट ॾिना अथई उन मां हिकु खसे छॾ, पर हिन माता जे बालक खे जियारे ॾे। जीअं ॻोड़ा दरिया में किरी रहिया हुया, तीअं दरिया जूं छोलियूं उथलण लॻूं। उन मां हिकु छोली अची माता जे थाल में पई। ठकुर बेरूलाल माता खे चवण लॻा, माता तुंहिंजी साईं अॼु ॿुधी वरिती आ। साईं तुंहिंजो बालक अॼु जियारे ॾींदो। जंहिं थाल में छोलियूं अची पयूं हुयूं, छोलियुनि वारो थाल खणी अची करे उन घर में पहुता जिते हू मोल ॿार पयो हुयो। उन थाल मां 3 चकर जल उन ॿार जे मुख में विधनि ऐं ॿार उथी करे खड़ो थियो। हू माता ख़ुशीअ में अची करे अखियुनि में ॻोड़ा हुया ऐं ठकुर बेरूलाल जे चरणनि में अची किरी पई। ऐं साईं जेकी तां ॻाल्हि चई हू सच थी वई। ऐं तॾहिं आकाशवाणी थी आ, हे ठकुर बेरूलाल तू जल ऐं जोत जी महिमा वधाई आ। अॼु मां तोखे वरदान तो ॾियां, जेसी ताईं सिज चंड तारा रहंदा तेसी ताईं तुंहिंजे नाले सां बहिराणा सजंदा। तॾहिं खां बेरूलाल जे नाले सां बहिराणा सजंदा। जेको भी सिख सां झूलेलाल भगवान जो बहिराणो साहिब सजाईंदो आ, साईं तंहिंजी मन जी मनोकामना पूरन कंदो आहे। जय झूलेलाल।